ॾिसो हिकिड़ो वॾो सबक़ु त इहो आहे त जेका बि वाइस चांसलर जी अपॉइंटमेंट आहे इट इज़ वेरी मच पॉलिटिकल अनफॉर्चुनेटली मां कॾहिं बि न चई सघंदसि त को वाइस चांसलर 100% प्योर मेरिट ते आयो आहे। तव्हां मेरिट जे बावजूदि तव्हांखे पॉलिटिकल बैक खपे थी। ऐं जेका बि औरतूं बड़ी मुश्किल सां गिलास सीलिंग टोड़े कुझु यूनिवर्सिटियुनि में हाणे आयूं आहिनि। जीअं वुमेन यूनिवर्सिटी आहे, हुन में फीमेल वाइस चांसलर आहे जेका नुसरत भुट्टो यूनिवर्सिटी आहे। ऐं कुझु स्ट्रांग पॉलिटिकल बैकग्राउंड वारियूं औरतूं बि वाइस चांसलर लॻनि पियूं। कुझु पॉलिटिकल बैकग्राउंड न आहे त कुझु ॿियो बैकग्राउंड आहे। त ईअं 100% मेरिट ते अगरि वाइस चांसलर अपॉइंट थींदा हुजनि, जंहिंजे करे काफ़ी औरतूं अप्लाई कोन कंदियूं आहिनि। इवन मां वाइस चांसलर जे लाइ कंहिं बि पोज़ीशन लाइ अप्लाई कोन कंदी आहियां। हिकु त मां पंहिंजी मेरिट इस्टेब्लिश कयां, उन खां पोइ मां लॉबिंग कयां पंहिंजी शॉर्ट लिस्ट थियण लाइ, उन खां पोइ मां को चङो तगड़ी सिफ़ारिश अचां त चीफ मिनिस्टर ताईं पहुचे। ऐं उन खां विच में बि इन बिटवीन ॾाढा मरहल आहिनि जेके मूं ॾिठा आहिनि। त एट द एंड मूंखे इहो महसूसु थियो त एॾो टायरिंग प्रोसेस खां पोइ अगरि मां कुर्सीअ ते वेहंदसि बि त कंहिंखे ख़ुशि कंदसि? जेके मुंहिंजे बैक ते बीठा, जन मुंहिंजे लाइ लॉबिंग कई, जन मुंहिंजे लाइ फ़ोन कई, जन मुंहिंजे लाइ कुझु ॿी ॻाल्हि ॿोल कई, त मां एतिरनि माण्हुनि खे ख़ुशि कंदसि त पोइ पंहिंजे वर्क कल्चर ते त मूंखे कंप्रोमाइज़ ई करिणो पवंदो न। तंहिंजे करे